अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व बिही नस्तईन वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतु दाइमतु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह व क़ाल फ़ी हदीसिन आख़र हादान रिहानतानि मिनद दुनिया मन अहब्बनी फलयुहिब्बुहुमा व फ़ी हदीसिन आख़र अल हसनु रिहानती मिनद दुनिया व क़ाल फ़ी हदीसिन आख़र मन सर्रहु अन यंज़ुर इला सय्यिद शबाब अहलिल जन्नति फलयंज़ुर इलल हसन। बाद हादा अस्सलामु अलैकुम तोहफ़ा या अली मदद। नाज़रीन हज़रात, जीअं त तव्हां जी खिदमत में बाज़ अहादीस जेकी उन लिसान मुबारक खां वारिद थियल आहिनि जेका लिसान जंहिं जे लाइ क़ुरान करीम फरमाए थो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। उहा लिसान अमजद जेका वही इलाही खां सवा कलाम नाहे कंदी। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उहा शख्सियत जंहिं ते क़ुरान नाज़िल थियो, उहा शख्सियत जेका ख़ात्म नबूवत के तकमील करण वारी आहे। अज़ीज़ान गिरामी, इंतहाई माज़रत चाहींदे मां पंहिंजे मौज़ू के तकमील इंशाअल्लाह बी फुर्सत में बी निशस्त में इनके तकमील कंदुसि। लेकिन मुख्तसर जीअं त ही आयाम मखसूस आहिनि उन इमाम अलैहिस्सलाम सां जंहिंजो नालो हसन इब्न अली इब्न अबी तालिब, उहो इमाम हसन जंहिंजे लाइ नबी फरमाइनि था अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। ऐं इंशाअल्लाह कॾहिं फुर्सत मिली त अहले जन्नत छा आहे ऐं जन्नत वारा छा आहिनि इन्हनि खे तफ़सील ॾींदासीं इंशाअल्लाह। मौला हसन अलैहिस्सलाम जे लाइ ॿी हदीस में नबी पाक फरमायो जेका तव्हां जे साम्हूं ज़िक्र कई, अल हसनो रिहानती मिनद दुनिया। हसन मुंहिंजी उहा खुशबू आहे जेका मां दुनिया मथां हासिल कयां थो। इमाम हसन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी लाइ गॾियल हदीस फरमाई पाक पैगंबर हादान रिहानताय मिन दुनिया मन अहब्बनी फलयुहिब्बुहुमा। ही ॿई शहजादा मुंहिंजे लाइ खुशबू आहिनि, अहिड़ी खुशबू जंहिंसां नबीअ खे सुरूर मिले थो। ऐं पाक पैगंबर फरमायो मन अहब्बनी, जेको भी शख्स मूं सां मोहब्बत करण चाहे थो, पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था
ज़रूरी आ फलयुहिब्बुहुमा उहे हसन ऐं हुसैन सां मुहब्बत कन सलवातुल्लाहि अलैहिमा। अज़ीज़ान गिरामी, इमाम हसन अलैहिस्सलाम वो इमाम आहे जंहिंजे लाइ नबी पाक फरमायो बादी मूंखां बाद में मुंहिंजा 12 जानशीन आहिनि। अव्वलुहुम अलीयुन वस्सानियु हसन इब्न अली वस्सालिसुल हुसैन इला आखिरी इलल इमाम महदी अलैहिस्सलाम। इमाम हसन अलैहिस्सलाम हुज्जत खुदा है जंहिंजे लाइ नबी पाक फरमायो मूंखां बाद में हुज्जत खुदा अली इब्न अबी तालिब खां बाद में हुज्जत खुदा इमाम हसन अलैहिस्सलाम आहिनि। मन सर्रहु अन यंजुर इला सय्यद शबाब अहलिल जन्नत फलयंजुर इलल हसन। हदीस जो मंजर ॾिसो, हदीस जा अल्फाज ॾिसो जंहिंजे लाइ पाक पैगंबर फरमाइनि था मन सर्रहु अन यंजुर इला सय्यद शबाब अहल जन्नत। जेको शख्स अहल जन्नत जे जवाननि जे सरदार ॾांहुं नज़र करण जो सुरूर हासिल करण चाहे थो त नबी पाक फरमाइनि था फल यंजुर इलल हसन, उनखे घुर्जे त मुंहिंजे बचड़े हसन ॾांहुं निगाह करे। ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम जी तक़वा उनजो छा मिसाल हुजे जंहिंजे लाइ नबी फरमाइनि था अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नत। जन्नत जे जवाननि जा सरदार मुंहिंजा हसन ऐं हुसैन आहिनि। अज़ीज़ान गिरामी, मां पंहिंजे मौज़ूअ ते तकमीली तौर ते इंशाअल्लाह अर्ज़ करे वेठो आहियां। ॿी निशस्त ते इन मौज़ू ते ॻाल्हाईंदुसि ऐं नाज़रीन हज़रात जी ख़िदमत में इंशाअल्लाह इन मौज़ू खे तकमील कंदासीं। बस चंद अहादीस तव्हांजे साम्हूं जेके इमाम हसन अलैहिस्सलाम जे मौज़ू सां रिलेटेड हुयूं, मुतालिक हुयूं, जेके वाबस्ता हुयूं, उहे तव्हांजे साम्हूं बयान कयूं। ऐं माह रमज़ान मुबारक वाक़िअन एक इंसान अज़ीम जे लाइ अज़ीम हैसियत रखे थो, जंहिंमें मौज़ूआत ख़ुसूसन सीरत अहल बैत अलैहिमुस्सलाम, सीरत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं अहम जेको मौज़ू आहे जेको मुख़्तलिफ़ फीह अवाम नास जे साम्हूं आहे ऐं जंहिंमें निज़ा कयो वियो आहे, इख़्तिलाफ़ कयो वियो आहे, इहो कीअं मुमकिन आहे त सुलह इमाम हसन अलैहिस्सलाम एक अहिड़े शख्स सां जेको दीन खां मुनहरिफ आहे, इमाम अलैहिस्सलाम जो सुलह जा तकाज़ा छा आहिनि, उन्हनि जा शराइत छा आहिनि, इमाम अलैहिस्सलाम कहिड़े हालात खां गुज़रिया ऐं इमाम अलैहिस्सलाम जी सखावत जो छा मयार आहे। इमाम अलैहिस्सलाम जी तक़वा आला मर्तबे ते उहो मयार आहे जंहिंमें आखिरी खुतबे में अलविदाई खुतबे में मौला जन फरमायो इमाम हसन इमाम हुसैन तमाम औलाद के मुखातब थी दे, ए मुंहिंजा शहजादो मां दुनिया छॾे थो वञा, लेकिन कोई भी शख्स तक़वा जे लिहाज़ ते न हुजे ऐं अगर अली ॾिसण चाहे थो त सब खां पहिरियां अली इहो ॾिसण चाहे थो त साहिब तक़वा जे आला मर्तबे ते या मूंखे हसन नज़र अचे या मूंखे हुसैन नज़र अचे या हज़रत अब्बास नज़र अचे। पंहिंजे औलाद सां गुफ्तगू कंदे मौला जन फरमाया त तक़वा जो जेको मयार आहे वो सब खां बुलंद अहल बैत जो मयार हुजणु खपे ऐं इमाम अलैहिस्सलाम उन मयार तक़वा ते फ़ाइद हुया जो नबी पाक मौला हसन अलैहिस्सलाम जे लाइ फरमायो त अल हसन वल हुसैन इमामान, हसन हुसैन इमाम आहिनि बादी मूंखां बाद में, ऐं इहे शहज़ादा इंशाअल्लाह
इन दीन जी तकमील जे लाइ ऐं दीन खे मुख़्तलिफ़ मुश्किलात खां कढण जे लाइ इमाम अलैहिस्सलाम जा अहम किरदार रहा। अज़ीज़ान गिरामी, बस इन्हनि अल्फाज़नि सां मुख़्तसर गुफ्तगू सां तव्हांजी खिदमत में बस दुआ घुरंदासीं त ख़ालिक़ अकबर इन माह रमज़ान मुबारक जे सदके में असांजे गुनाहनि खे माफ़ करे असांजे मरहूमीन जी मग़फ़िरत फरमाए ऐं ख़ुसूसन इमाम हसन अलैहिस्सलाम जे मुतालिक जेकी भी प्रोग्राम रखिया विया आहिनि उन्हनि प्रोग्रामनि जे सदके मुंहिंजा करीम रब बेहक़ शहर रमज़ान मुबारक उनज़िल फ़ीहि लैलतुल क़द्र उनज़िल फ़ीहिल क़ुरआन व फ़ीहि लैलतुल क़द्र, मुंहिंजा अल्लाह लैलतुल क़द्र जे सदके में माह रमज़ान मुबारक के सदके में मोमिनीन जो हाजात पूरी फरमा। इन प्रोग्राम में जेके भी मुखैर हजरात ताउन कन था मुंहिंजा अल्लाह उन्हनि जी तौफीक खैर में इजाफो फरमा, मोमिनीन जे रिज़्क़नि में वसअत अता फरमा। जेके मोमिनीन अफ्तारियूं कराइनि था उन्हनि जो अफ्तारियूं क़बूल फरमा। मुंहिंजा अल्लाह मुंतज़िमीन इन प्रोग्राम जा उन्हनि जी तौफीकात खैर में इजाफो फरमा ऐं मोमिनीन जी हिफ़ाज़त फरमा। बेहक़ मुहम्मद व आलिहि ताहिरीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। बेहक़ मुहम्मद व आलिहि ताहिरीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फरजहुम। वस्सलामु अलैकुम।